अवांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे सरहद मां गुज़िरियल ॾींहुं चाचे हथां क़तल थियल भाइटी जे क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। मामिलो मीडिया में उथारण बाद सरकारी फ़रियाद ते थाणे ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। सरहद मां गुज़िरियल ॾींहुं चाचे पंहिंजी भाइटी खे क़तल कयो हो, जंहिंजो केस मीडिया में उथारण बाद सरकारी फ़रियाद ते थाणे ते क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे सरहद मां गुज़िरियल ॾींहुं चाचे हथां क़तल थियल भाइटी जे क़तल जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सरहद मां अब्दुल हई सावंत खां। जी अब्दुल हई। जी संजा, ये गुज़िरियल ॾींहुं सरहद में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो। चाचे पारां मुबैना तौर पंहिंजी नौजवान भाइटी जेका 8 सालनि में पढ़ंदी हुई स्कूल में, आसिया खे उनखे क़तल कयो वियो हुयो। इहो मामलो जेको आहे त आवाज़ टीवी पारां गुज़िरियल ॾींहुं इहो उथारियो वियो हो, जंहिं बाद जेको आहे त सरहद पुलिस उहा तहरुक में अची वई आहे। मक़तूला नारी आसिया लखन जे वारसनि पारां हिन महिल ताईं को बि केस वग़ैरह दाख़िल न कयो वियो, जंहिं बाद जेको आहे त सरकार पारां पंहिंजी मदहियत में जेको आहे त निंगरी जेको चाचो हुयो मेराब लखण, उनजे मथां सरहद थाणे ते जेको आहे त उहो क़तल जो केस दाख़िल कयो आहे। इन सिलसिले में पुलिस सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो चवणु आहे त सरकारी मुदत में केस दाख़िल करण जे बाद जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ उनजी ॻोल्हा जेका आहे त जारी कई पई वञे। जॾहिं त इलाइक़े में इहे चोॿोल आहिनि त मक़तूला नारी जेका 8 क्लास जी शागिर्दियाणी हुई, उनखे जेको आहे त मुबैना काराइण जे इल्ज़ाम हेठि जेको आहे त उहो क़तल कयो वियो आहे। जी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।